शब्द मन मन गुर का शब्द मन श्री राम जो मंदिर को थामे थमन इत मंदिर शब्द है घर जो हरे राम हरे राम पहले थंभन जा घर ठहंदा हुया थूणियूं डिबियूं हूं पोइ ये वॾियूं कामा आयूं वरी गार्डर आया हाणे लेंटर थी विया श्री राम जीअं मंदिर को थामे थमन जॾहिं उहो वक़्तु हुयो साहिबनि खे तॾहिं आहे सुखमनी जो पदुनी वक़्त ते ॿोलियो वेंदो आहे जीअं बचाव थो थिए छत खे मंदिर खे हरे राम न त चओ देवारी सरबी जॾहिं छत पवंदी तॾहिं घर चइबो आहे उनखे घर चओ मंदिर चओ न त चओ देवारी सरबी हरे राम तीअं गुरु का शब्द मन अस्थ मन तीअं गुरु जो शब्द जेको आहे उहो मन जे लाइ वॾो आधार आहे वॾो अस्तंभ आहे वॾो बचाव आहे श्री राम त इन लाइ साबित चवनि था जो पाखाण नाम चढ़ करे जो पाखाण नाम चढ़ करे जो पाखाण नाम चढ़ प्राणी गुर चरण लगत निस्तारे प्राणी गुर चरण लगत निस्तारे जो पाखाण नाम चढ़ तरे हरे राम जी पत्थर नाव ते चढ़ी पार पवंदा तीअं हे प्राणी गुरु जे चरणनि में पंहिंजे मन हिन पत्थर मन खे हिन हठीले मन खे हिन अहंकारी मन खे हिन निठर मन खे हरे राम गुरु चरणनि में लॻाईंदो हिन संसार मां पार थी वेंदो ओर वार पार हरे राम वार माना पाणी ओर माना हे पासो पार माना परियों पासो आत्मा जो और हे ओर माना शरीर जो पासो मन खे गुरु जे चरणनि में लॻाए ओॾे वधी वेंदो त जीव हे माया मों अंदरि जेकी हले थी उन खां पार थी वेंदो हरे राम मन हिकिड़ो सागर आहे मन में जेके हे वासनाऊं कामनाऊं उथनि थियूं इहे ई लहरियूं और बुधबुधा आहिनि त मुंहिंजा प्यारा इन मन खां ॿेड़ो पार करणो आहे हमेशह संतनि खे चवंदा आहियूं दया कयो ॿेड़ो पार थिए सम्झ में न ईंदो आहे त इहा दया कहिड़ी घुरंदाऊं ऐं संत जेके वचन चवनि था उन ते हलणु कोन्हे नाम चित ॿेड़ा बने बाबा नाम खे सदाईं चिंतन कर तुंहिंजो ॿेड़ो पार आहे तूं उनखे विसारींदे त बसि पोइ हाणे पाण ॼाण हरे राम प्राणी गुर चरण लगत निस्तरे दरियाउनि जा जॾहिं वक़्तु हूंदा हुआ साईं जन ॿेड़ियुनि में भगत साहिब जन वॾनि जा संतनि जा मिसाल ॿुधाईंदा आहिनि कॾहिं कॾहिं तूफ़ान लॻे ॿेड़ियूं लुॾनि बाबा हाणे साईं खे यादि कयो लाल खे यादि कयो उहो बचाव करे वरी साॻो ॿेड़ी तरी करे हलंदी श्री राम त गुरु जो शब्द भॻवान जी सिफ़त होशंगाबाद में साईं हरदास राम सत्संग कनि पिया और कंहिं अची सत्संग में रात जो 11 बजे ॿुधायो साईं मां रोड तो लंघियो पियो वञे कोई जवान कंहिं दुकान में बाहि लॻी पई होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया उन प्यारे खे ईअं नज़र आयो अंदरि अची ॿुधाईं ऐं संत वटि उहो सत्संग में वेठो हो बाबा तुंहिंजी दुकान में मूंखे बाहि नज़र आई उतां उथियो संत जे चरणनि ते पियो बाबा जे बाबा हीअं हे प्यारो ॿुधाए थो पियो चई बाबा वेह त पोइ लाल खे मनायूं था हरे राम वेह त लाल खे मनायूं था बसि मल्हाए करे चयूं चङो हाणे वञ ॾिसी आ वञे त न को बाहि आहे न को दूंहं ई आहे होशंगाबाद वारा ॿुधाइनि पिया प्यारा श्री राम बाबा भॻवान जे पासे लॻण सां पोइ बिगड़ियो ई बणिजी वेंदो आहे आज अंधकार दीपक परगासो जो अंधकार दीपक परगासो गुरु दर्शन देख मन होए दिगासो गुरु दर्शन देख मन होए दिगासो जो अंधकार में दीपक जगाइजे
जीअं गुरु जे दर्शन सां जेको ज्ञान मिलंदो असांजो मन जागी पवंदो, असांजो मन प्रकाशक थी पवंदो। बस मां आख़िरी में पोइ तुक में जो महा उद्यान में मार्ग पावे, जो महा उद्यान में मार्ग पावे, जो साधु संग मिल जोत प्रगटावे, साधु संग मिल जोत प्रगटावे, जिन संतन की बाछों दूर, जिन संतन की बाछों दूर, नानक की हर लोचा पूर, नानक की हर लोचा पूर, सुखमली सुखमृत प्रभु नाम, सुखमली सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। जो अंधकार दीपक प्रगास, गुरु दर्शन देख मन होए विगास, जो महा उद्यान में मार्ग पावे, ब्याबान में जीअं जीव खे भिटकियल बाग में झंगल में रस्तो मिली वञे उनखे केॾी ख़ुशी थींदी। तीअं साधु संग मिल जोत प्रगटावे, तीअं संत जे संग में ईंदो हुनखे सुठो रस्तो मिली वेंदो, हुनखे ज्ञान मिली वेंदो। संतनि जे संग जो हे सुखमनी सॼी भरी पई आहे। 70 फ़ाइदा साधु जे संग में चया अथऊं। हरे राम हरे राम। थोड़ा मां ईअं मिंट में ॿ ॿुधाए वठां। हा, वाणी वायो संत वटि चई साईं गांइ गाहु नथी खाए। चई छो? चई साईं साओ गाहु खाईंदी आहे, हाणे साओ मिले कोन थो त सुको विझांसि उहो खाए नथी। चई हा बा, टके जी ऐनक वठी करे जेका सावनि पननि सां मिलंदी आहे उहा खोपनि ते चाढ़ेसि वञी अखियुनि ते, उहा चाढ़ियासि वञी हुन साओ गाहु ॾिठो, गाहु खाई वई, हुनखे खीर ॾिनई। श्री राम। संतनि जूं बाबा युक्तियूं। साईं सेठ मूंखे गारी ॾींदो आहे, मां कमु बि ठीकु कंदो आहियां। चई अबा पोइ तुंहिंजो नालो छा आहे? चई फलाणो। चई चङो, तुंहिंजो नालो हाणे असां मटे रखियूं, हाणे तूं फलाणो हीअं समय चई पाण खे। चई हा। साॻो सेठ गारियूं ॾेसि, खिले पियो, सदाईं पंहिंजो कमु करे पियो। अॻ में थोरो मुंहुं कुमायल ॾिसंदोसि, पर पोइ हिकिड़े ॾींहुं चयांसि नेठि त विवेक आहे ईश्वर जो थींदो, सचाई संत जो संग कयईं, नेठि उहो ॾस ते हलियो। चई भेण मां तो हेॾो ॻाल्हायां थो और तोखे उहो कमु बि त पूरो पियो करे, तोखे असर ई नथो थिए। चई साईं अलाए कंहिंखे था ॻाल्हायो? चई तोखे। चई मां केरु आहियां साईं? चई तूं फलाणो। चई मां फलाणो न आहियां साईं, मां फलाणो आहियां। उहो अलाए कंहिंखे था ॻाल्हायो? चई भेण ईअं कीअं थो चई? चई साईं हीअं मां सही न सघंदो हुअमि, संत ॾेवे में हे ॾस मिलियो, मुंहिंजूं अखियूं खुली वयूं। उन महिल हली करके उहो पंहिंजो क्रोध छॾिजी वियुसि, संतनि जे चरणनि ते पियो, उन जो जीवन बणिजी वियो। मुंहिंजा प्यारा, जियो महा उद्यान में मार्ग पावे, त्यों साधु संग मिल जोत प्रगटावे। संतनि मां असां हिकिड़ो वचन बि खणी अचूं, असांजो जीवन बदिलजी वञे। हज़ारे मिसालनि। श्री राम। अहिड़नि संतनि की बाछों धूर, नानक की हर लोचा पूर। मुंहिंजा घुर्ज पूरी थिए अहिड़नि संतनि जी धूड़ मिले। श्री राम श्री राम। सरगुण उपासना में धूड़, सरगुण उपासना में मूंखे ॾाढो कुझु चवणो थो पए, मां पढ़ंदो कोन आहियां, छो लाइ अनुभव मां निकिरे थो। धूड़ ॿी कान्हे। जीअं कुंभार मिटी खे जेकी बर्तन बणाए या मिटी को चवंदी आहे मूंखे हे बणाए, कीअं? धूड़ त पई आहे सदाईं तूं लाइ, पर धूड़ियुनि सां दुख लहंदा। जेकॾहिं धूड़ियुनि सां दुख लहनि हा त पोइ दुनिया में दुखी छो नज़र अचे हा? मतां कंहिं चकर में अचूं त धूड़ियूं धागा असांजा दुख लाहींदा आहिनि, इन भुलनि में न अचूं असां। श्री राम श्री राम। धूड़ माना जेका संत जे संग जो भावार्थ आहे त संत जे दर ते असां मन बेचे सतगुर के पास। जिस वखर को लैन तू आया, राम नाम संतन घर पाया। तज अभिमान, टे अभिमान ॿारियां, टे शरीर जा टे ॿारियां। हिकु जोभन जो अभिमान, स्वरूप जो अभिमान, और जोभन खां पोइ मस्ती जो अभिमान। हिकिड़ा जवान थींदा आहिनि पर कमज़ोर थींदा आहिनि, हे मस्त जवान। उन जोभन जो और मस्ती बल जो अभिमान और स्वरूप जो अभिमान, इहे टई अभिमान छॾ। तंहिंखां पोइ धन जो, पद जो, कुल जात जो सभई अभिमान छॾे करे तज अभिमान लेह मन मोल, मन उते हवाले कर और राम नाम हृदय में तोल।
वो लाद खेप या खेप खण संत संग चाल और त्याग बिखिया जंजाल वो धन धन कहे सब कोय जिन संतन ये कयो मुख उजल हर दरगाह सोए ए वापार विरला वापारे नानक ताके सदबल हारे। असां मिट्टी बणजो माना कुछ न बणजो संत जेकी कराए बस असां कयूं। असां पंहिंजी योग्यता न ॼाणा मुंहिंजी लाइकी ही आहे। संत जंहिंजे मथां हथ रखे असांखे उनजो हुकुम मञणो आहे बस। न मञियोसीं असां मन मत ते हलियासीं सॼी शेवा फैल थी वई। मत थोड़ी शेव गवाई संत बहितर ॼाणनि था कंहिंखो छा कराईंदा। श्री राम। कलयुग में थोड़ी शेवा करण सां थोड़ी सत्संग करण सां वॾो फल मिलंदो आहे पर असांजी बुद्धि असां पंहिंजे मन मत ते ॿाहिरियों गंद खणी हिते चवंदा उन दृष्टि सां हिते धार्मिक स्थलनि ते हलंदा असांजी कमाई सॼी कुटी थी वञे। कोई ज्ञान जो हिकिड़ो अखर नथो मिले। कल संत ते सत्संग पियो करे चई जंहिं बि चेले जेका बि कमी कई उहा गुरु जी बदनामी आहे। चेले जी कमी माना बुधवान पुरुष सम्झो इन चेले खे संत ट्रीट न कयो आहे तंहिंजे करके इन चेले जे करके उन संत बदनाम थींदो। इहा यादि रखो असां अहिड़ो चेलो न खपे जेको असांजे आॻा में न हले जाए। पौण गुरु छा गुरु पौण हवा आहे। गुरु ॿिए जे चए में अची वियो उहो गुरु गुरु न आहे न थी सघंदो उहो गुलाम आहे। गुरु पंहिंजी हलाए चेले खे चए पुट तो खई हलणो आहे सभिनी खे सुख ॾियणो आहे सभिनी खे हथ जोड़ना आहिनि सभिनी जी आसीस वठणी आहे। तूं छेलो आहे चेलो आहे बस हिकिड़ो ई सचो आहे। इहो असां ढके वेंदा आहियूं कहिड़ो अखर मां सचाई सां पेश थो कयां। संत त भला आहिनि पर चेलनि जो मोकारो आया चेला ईअं जो विढ़ाइनि था बिल्कुलु न ग़लति। इहो ढकण जो शब्द आहे। चेले उनखे गुरु उन चेले खे ट्रीट न कयो। ॿाहिरां वञ गुरु जी कहिड़ी बि पॉलिसी आहे हुनजे अंदरि इहा आहे जो चेलनि सां मजल सां करे थो तॾहिं इहा ग़लती पैदा थिए थी। मुंहिंजा प्यारा सावधान थियूं असां मिट्टी जो मतिलबु इहो न आहे त धूड़ थियूं धूड़ियूं लाहे 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 छा थींदो आहे। श्री राम श्री राम। और असांजे वेदन शास्त्रनि खे बि सॼो अथऊं रखनि। वेद शास्त्र रखनि जी ज़रूरत केसि ताईं पवंदी आहे जेसि ताईं बर्तन साफ़ थिए पोइ उनखे फेंकियो वेंदो आहे। संत वेद पढ़ंदो उनखे रुमाल ॾेई वठंदो। हिकिड़े ॾींहुं अचे त उहो चारई वेद खटे जे हेठां पावन जे पिया मथां वेठो आहे चढ़ियो। चई साईं हे कीअं चई बसि असां तत कढी छॾियोसीं छाछ खे छा कंदासीं। श्री राम श्री राम। त मुंहिंजा प्यारा हिते धूड़ शब्द वचननि जो आहे और जिथे चरण शब्द आहे निर्गुणोपासना में चरण माना वचन। भगवान व्यक्ति आहे छा जो हुनजा चरण पकड़बा। सरगुण जा चरण थींदा आहिनि निर्गुण जा न थींदा आहिनि। असांखे सरगुण मां निर्गुण ॾे वञिणो आहे। सरगुण जी पूजा कंदे कंदे तूं मरी वेंदे छा थींदो। निर्गुण मां सरगुण प्रगट थियो आहे। असांखे माध्यम सरगुण जो आहे। असां सरगुण जे माध्यम सां निर्गुण ॾे वञूं तॾहिं असांजो जीवन सफल आहे। असां ॿाहिरियां घिंड ॿुधी करके असांजो सनातन धर्म ॿिन्ही खे बणाए रखे थो सरगुण खे बि निर्गुण खे बि। असां इहो बि न बणिजी वञूं त हे ॿाहिरियां मंदर हे गुरुद्वारा हेॾे छा थींदा अड़े त असांजे हे जाति जो निशान कीअं क़ाइमु थींदो। असांखे मंदरनि खे मस्जिदनि खे गिरजाघरनि खे कटणो न आहे। जेके कटनि था वॾी भुल था कनि। थोरो अंदरि वञो त ॿाहिरियां छाजे लाइ ठहिया आहिनि पर सिर्फ़ु ॿाहिरियां ई मञो पिया अंदरि न वञो। ॿाहिरियों घिंड ॿुधी तव्हां अंदरि धुन न ॿुधो। असांजा संत गृहस्थ में रही जॾहिं सौंख वॼंदो तॾहिं हीअं लेटिया बि पिया हूंदा उथी वेंदा। मां भाई राजाराम साहिब खे ॾिठो मां भाई बहरूराम साहिब खे ॾिठो मां पंहिंजे बाबा खे ॾिठो। अहिड़नि बुज़ुर्गनि खे सौंख वॼे हीअं लेटिया बि पिया हूंदा उथी वेही रहंदा। भाई धुन सां धुन मिलाईंदा छा धुन सां धुन मिलाईंदा अंदरि मिली पई आहे फिर बि उनजी मर्यादा रखणो सरगुण जो मर्यादा रखणी जेके अंदरि सदाई धुन सां जुड़िया पिया आहिनि। भाई वलीराम साहिब चए जॾहिं गाॾी लंघंदी आहे तॾहिं असांखे सुजाॻ करे वेंदी आहे उहा धुन सां हलंदी आहे। श्री राम श्री राम। सरगुण मां असां निर्गुण ॾे न वियासीं सरगुण जी पूजा में रहियासीं त पोइ ॿाराणो कमु थियो। असां वधियासीं कोन बुद्धि न खुली। तीअं तिन संतनि की बाछो धूड़ सम्झियासीं असां पेरनि खे धूड़ आया छो लाहींदासीं धोता पिया हुननि जा वचन। असांखे जेकॾहिं दुख थिए मां ॿ टे नुस्ख़ा ॿुधाए छॾियां। जॾहिं बि कोई असांखे पेट में दर्द पए थो कुझु पए थो छड़ो जल ई भॻवानु आहे। छा जल ई भॻवानु आहे। स्वामी शांति प्रकाश साईं कंवरराम साहिब जी शताबंदी ते आया अञा जल पाणी कोन थियो त हिकिड़ो ईअं दृष्टांत कढियो।
86 में घर में रहला 3 ॾींहं असांजे घर में श्री राम दयाला सां गॾु हुयूं त चयो अबा धरती ते भॻवान ॾिसणो हुजे हाज़िर त कहिड़ो आहे चई जल जे रूप में जल ई शुद्धि कंदो आहे जल खे कोई मल कोन्हे गंगा त छा पर जल खे छा मल आहे त मुंहिंजा प्यारा असां जल छड़ो घर में थोरो दुख थिए बिना सॼो परिवार वठी संतनि ॾे थोरो ॿार खे भउ थो थिए सॼो परिवार टाइम सीड़ाइणो धन सीड़ाइणो ऐं सॼो घर छॾणो केॾी बेवकूफ़ी इहे सॼियूं ॻाल्हियूं असां घर में नथा करे सघूं जल खणी करके भॻवान खे ध्याए भॻवान जा नाला वठी 5 वठो 10 वठो जेकी वठो मुंहिंजा साईं पर यकीन रखो मां जल पींदुमि मुंहिंजो दुख लहंदो बसि पाणे लही कोई दिक़त कान्हे मथे में सूर पए थो असां जल्दी गोरी वठण जी कोशिशि न कयूं आराम कयूं असांखे आराम जूं कमियूं आहिनि बिल्कुलु कमियूं आहिनि अॼु जी बीमारी हिकु त खुराकनि में ताक़त कान्हे वरी आराम जी कमी थींदी श्री राम जाॻाइणो असांखे इंद्रनि खे आहे मतां कॾहिं निंड खे जाॻण चा चयो हे त खणी मेला मल्हाइणा आहिनि सॼी रात जो माफ़ रखिजो न त 2-3 ॾींहं जेकॾहिं साधना साधे तव्हां रात जो जाॻो असांजो पागल थी वेंदासीं जेकॾहिं दवा न वठंदासीं हिन जाॻण खे न सॼो विया राति जे जाॻण खे भुल में न पऊं असां सवाइ बीमारी जो कुझु हथु न ईंदो जेके रात जो जाॻनि था केतिरियूं गोरियूं वठनि था भुल में न अचूं असां कॾहिं बि गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे सची वाणी कोई इतिहास न आहे इतिहास बदिलजनि पिया वाणी न बदिलबी कंहिंखे ताक़त न आहे दुनिया खे हुनजो तर्क ठाहे सघंदो असां कननि खे निंदा खां जॻायूं इहो ई गीता जो ज्ञान आहे श्री राम इहो ई त्याग आहे असांजा कन निंदा न ॿुधनि हिकु हिकु शब्द में गीता भरियल आहे गुरु ग्रंथ साहिब जे हिकु हिकु शब्द में गीता भरियल आहे आदि गीता मीन्स त्याग माना कननि जो निंदा खां त्याग मुख में निंजा खां त्याग पेर ग़लति कम खां त्याग इन्हनि खां सुजाॻ कयो पाण खे गफ़लत में न पओ इन पासे जीवन न बर्बाद कयो पर हेॾे आबाद कयो श्री राम बसि जे इहो न जाॻियो सॼी राति असां भॼन ॿुधासीं असांजो मन न जाॻियो हिन जाॻण जो छा फल थियो श्री राम हे शरीर जाॻाइणो माना मन जॻाइण लाइ मन चाहे मूंखे धन खपे पर दुकान ते न वेंदुमि त कीअं मिलंदो मन चाहे ज्ञान खपे हिते पुॼंदुमि न त मिली वेंदो धन गुज़रान आहे ज्ञान रक्षक आहे ॿिन्ही जी आवश्यकता आहे कीअं इस्तेमालु हुन धन खे कयां अगरि इहो न सिखियो उहो धन जेको ज्ञान सिखण खां पोइ अमृत बणिबो हिन जो नालो अमर कंदो इहो ई धन पर न ज्ञान सिखियो त उहो ई धन हुनजे वेह बणिजी हुनखे नाश कंदो इहा ई विद्या जेकॾहिं प्राप्त करे और निम्रता न आई ऐं निम्रता आई त उहा विद्या हुनजी अमृत बणिजी वेंदी जे निम्रता न आई अथवा अहंकार आहे उहा ई विद्या हुनखे ज़हर बणिजी करके नाश कंदी त थोरो गहराई ॾे वञूं तिन संतनि की बाछूं छड़ो असां सुखमनी पढ़ूं सम्झण जी कोशिशि न कयूं त हाणे असां इहो यकीन कयूं मां पाणी पियांदो मुंहिंजो दुख लहंदो मथे में दर्द आहे भॻवान जो नालो वठी अपना हथ जगन्नाथ तुंहिंजो भॻवान तोसां गॾु आहे कंहिंखे ॾिनो आजा संत कंहिंखे हथ में भॻवान तुंहिंजो साईं तोसां गॾु आहे पंहिंजो पाण में पाण खे पाए बसि उहो रस्तो ॾींदे संत मील जा पत्थर आहिनि संत खे पकड़े न ॾी बेवकूफ़ी छॾियूं असां ॿार ॿुधी को मथे वधूं असांखे अञा अॻिते हलणो आहे मंज़िल पाइणी आहे पाण खे पाण पंधु करणो आहे श्री राम हा असां संतनि खे नौकर बणाए करके गुलाम बणाए कंहिं विहांव ते मल्हाए वरी जंहिं महिल पूरो थींदो त सभई मिट माइट साईं हिनखे हे दुख थी हिनखे हे दुख थी अड़े तूं हिकिड़ो वचन मञे थो हिन धन खे दान करेंदो दुख लहनी नाम जपेंदो शांती अचई शेवा करे थो दुख कटजनी उन वचन खे लत ॾिनी बीठो आहे जेको संत चवनि था और मुंहिंजा दुख कटे संत गुलाम थियो गुलाम बणायोसीं आसीस वरितीसीं 2 अखर छड़ा साईं संत खे असां मनाए आयासीं मनाए आया न साईं पोइ फलाणे जे वेठो मनायो चया ॾाढो सताए ज़ुल्म थियो न छा कयूं ॾाढो सताए अखरनि खे माना में वठूं मनायो आहे वञो मञणो ई पवंदो तूं मञण त कोन सिखी आहीं तूं संत खे घुराए सत्संग जो लाभ वठाए हज़ारनि खे तुंहिंजो पैसो सफल थिए जेके जैनी करे रहिया तूं गुलाम बणाए थी संत खे अरे संत जे दर ते शेवा कर नाम जप सत्संग ॿुध कुझु टाइम कढ तुंहिंजा दुख नास थियनि शांती अचे भलो थिए हरे राम केतिरनि अखरनि सां मां सभिनी जा आशीर्वाद वठां मां पंडित न आहियां विद्वान न आहियां
हे मां पंहिंजी रूह रिहाण कई। मां सॼो ॾींहुं वेठो हूंदो आहियां, अहिड़नि गणनि सां प्रभु मुंहिंजो जीवन गुज़रायो आहे। सदाई 5 साल MBBS पास करे अचे, पर 2 साल प्रैक्टिकल न करे। लिखियो तो पंहिंजे मन मत सां तूं 100 साल तपस्या कर, हिकिड़े फारसी वारे लिखियो आहे। पर हिकिड़े सालक जे संग सां हिकिड़ी घड़ी वेहो वञी, जेको तोखे अंदर में प्रकाश मिलंदो, उहो 100 साल पंहिंजी बंदगी करण सां न मिलंदो। अहिड़नि सालकनि सां हे जीवन गुज़रियो आहे। हे मां हिकिड़ी रिहाण कंदो आहियां। रिहाण में एॾो असांखे मिलंदो आहे जेॾो असांखे पंहिंजे लेखे सत्संग न मिलंदो। मां रिहाण करे रहियो आहियां कोई, त मां सॼो ॾींहुं वेठो हूंदो आहियां, मुंहिंजो रिहाण हलंदो। मां कंहिंखे अॼु ताईं पंहिंजे जीवन में न चयो आहे तूं अचु, न मां पंहिंजे 43 साले में न उते कंहिं ते पाण मां काई शेवा रखी आहे, न हिते रखी आहे। कीअं परमात्मा हलाए रहियो आहे मुंहिंजे जीवन। 43 साल गदी वेठे बाबा जी ते, भाई चंदीराम साहब मूंखे गदी ते विहायो आहे, पग ॿधायूं गुरु दरबार जी। मां कंहिंखे मोह सां काई ड्यूटी शेवा जी न रखियल आहे। उते बि हलंदा पिया आहिनि, जेके 20-25 डिपार्टमेंट आहिनि हिते बि हलंदा पिया आहिनि। कोई बि मुंहिंजे लाइ न मां कंहिंखे चवां तूं वेह, न चवां तूं वञ, सदाई वेठो आहियां। मां ॻाल्हाईंदो रहंदुमि, तूं थकंदो हलियो वञ, कोई मना न आहे। आप आहे अलाह आहे श्री राम वेंद्यानू वञण ॾे, तूं सुती कलन छेड़जे, होवे तालब रब दा तूं अपनी आप निबेड़। चई अकेला वेठा साईं, चई तूं आहीं, असां अकेला थियासीं। चई हा साईं तूं आ, चई हा बाबा हूं जुड़िया वेठासीं, हाणे जुदा थी वियासीं। बसनो सदा एकांत में, भजनो सदा भगवंत, पढ़नो सदा वेदांत को, ये 3 मतो है संत। संत संगत में तुंहिंजे लाइ अचो, तूं दर्शन कर, आनंद वठ। रस्ते जा मां वरी वेनती करे छॾियां, कंहिं बि संत खे रस्ते में पेरे न पओ, बरिया भुल न कजो, गति अवरोधक न बणिजो। संत पेरे पवण नथो अचे पियो। संत आस्थान ते पहुचन, अची दर्शन कयो, मथो टेकियो, पंहिंजो दुख वंडियो, हाली रस्तो छॾे ॾियो परे खां। संत जे अॻियां भोजन सदाई रखो, प्रसाद भेटा जेका बि आहे उहा साइड में रखो। बस इहे ॻाल्हियूं असां सिखिया में आणे वञूं। बोल गुरु नानक देव। श्री राम जय राम जय जय राम।